अपडेट कयूं पिया मूंखे टंडो जाम खां जिते छाजे न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद टालपुर मुताबिक़ टंडो केसर लग शेख वजीउद्दीन कब्रिस्तान में नायाब ऐं पुराण वण जी गैर कानूनी कटाई जारी। शेख वजीउद्दीन कब्रिस्तान तक़रीबन 2 सदियनि खां अॻु जो कब्रिस्तान आहे। हाणे हिन खे दरगाह सैयद वजीउद्दीन शाह रिज़वी जे नाले सां सॾियो वञे थो। हिन कब्रिस्तान में क़दीमी ऐं पुराणा वण पिणु मौजूदु आहिनि जेके हिन वक़्तु कटाई करे विकिरो कया पिया वञनि, जेको सरासर ग़लति ऐं गैर कानूनी अमल आहे। कुछ टाइम अॻु में अहिड़ो अमल शुरू थियो, उते जी अवाम आवाज़ उथारियो, उन खां पोइ कटाई जो अमल बंदि कयो वियो। हिकु दफ़ो वरी साॻी तरह कटाई जो अमल शुरू कयो वियो आहे ऐं उठ गाॾे ते काठ विकिरे लाइ मोकिलियो पियो वञे। हिन कब्रिस्तान में मेमण ख़ासकेली निज़ामाणी शीदी नायान बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि जा अज़ीज़ दफ़न थियल आहिनि। हिननि जे चवण मुताबिक़ अहिड़ी तरह कटाई जो कमु जारी रहियो त मुस्तक़बिल में कब्रिस्तान मां वण बिल्कुलु ख़तमु थी वेंदा। वठ थी रही है इहा असांखे तव्हां रोकराइजो। इन कंप्लेंट तव्हांखे सही पहुती आहे ऐं इहा जेकी सरासर माना बेवाजिबी आहे। असल में हर मुलाज़िम हूंदा आहिनि, हिननि जो सिस्टम हूंदो, गवर्नमेंट जो सिस्टम हूंदो, पर हिते को बि इम्प्लॉय हिन जो कोन आयो आहे। सिधाणी न आहे को माना हिते ॾिसणु आयो आहे या तव्हांजी महिरबानी तव्हां हिते आया आहियो। ऐं हीअ सरासर वटि थी तमामु गर्मी में हिते ॾुखियाई थी थिए। ऐं हाणे जेके नौजवान टंडे केसर वारा कादिर निज़ामाणी आहे ऐं या उन जो कुझु ग्रुप आहे, उन हथ विधो आहे। हीअ वण बि उहे रखनि था, पाणी बि उहे माना पंहिंजे टालियुनि में पंहिंजे ख़र्च ते पियारनि था ऐं पंहिंजे चंदे सां रोड़ी छॾनि था, सफ़ाई कराइनि था। हीअ जेके वढ करण वारा आहिनि इहा नाजाइज़ी आहे, इहा बेवाजिबी आहे ऐं इहा महिरबानी करे हिनखे माना वॾे कब्रिस्तान रोड ऐं रस्तो बि कोन आहे। इहा बि असांजी माना CM साहिब खे या गवर्नर सिंध आहे शरीर में साहिब आहे जो अर्ज़ु आहे त असांखे रस्तो असांजे मुक़ाम करे। असांजी CM साहिब सां बि अपील आहे या DC साहिब आहे या हिते जेके चेयरमैन आहे, जेके बि हिते डिस्ट्रिक्ट हैदराबाद जा आहिनि उहिदेदार आहिनि, असां उनखे अपील था करूं, अर्ज़ु था करूं हिन सिस्टम खे बंदि। हिननि MP शर्जील इनाम मेमून वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह AC तालका हैदराबाद ऐं DC खे अपील कई त हिन कब्रिस्तान ते फौरी तौर ते अमले खे मुक़ररु करायो वञे जी वणनि जी चोरी कटाई खे बचाए सघिजे। उन सां गॾु कब्रिस्तान जे वञण लाइ रोड ठहियल न आहे। बारिश जे मौसम में मैयत खे वॾी मुश्किलातुनि सां पहुचायो वञे थो। उन्हनि लाइ कब्रिस्तान लाइ रोड ठाराए ॾिनो वञे जीअं मैयत खणी वेंदड़नि खे बारिश जे मौसम में परेशानी खे मुंहुं न ॾियणो पवे। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।